तव्हांखे अपडेट कयूं। मीरपुर माथिलो मां शहीद नसरुल्लाह गडानी जो क़त्ल केस जांच रिपोर्ट SSP खे पेश कई वई। जांच ऑफिसर DSP सिराज लाचारी रिपोर्ट SSP घोटकी खे पेश करे छॾी। MNA ख़ालिद लुंड जे वेझनि माण्हुनि असगर ऐं बरकत लुंड खे क़त्ल जो ज़िम्मेवार क़रार ॾिनो वियो आहे या ज़रियनि खां ख़बर मिली आहे। क़त्ल जी साज़िश में MNA ख़ालिद लुंड जा 2 पुट शहबाज़, नूर मोहम्मद लुंड ऐं मुंशी शामिल आहिनि। इहा बि ज़रियनि खां ॼाण मिली आहे। अपडेट कयूं पिया तव्हांखे। जांच ऑफिसर DSP सिराज लाचारी रिपोर्ट SSP घोटकी वटि पेश कई। MNA ख़ालिद लुंड जे वेझनि माण्हुनि असगर ऐं बरकत लुंड खे क़त्ल जो ज़िम्मेवार क़रार ॾिनो वियो आहे। क़त्ल जी साज़िश में MNA ख़ालिद लुंड जा 2 पुट शहबाज़, नूर मोहम्मद लुंड ऐं मुंशी शामिल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त MNA ख़ालिद लुंड जे मुलविस हुजण जी का बि शायदि न मिली सघी आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। मीरपुर माथिले मां शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में जांच ऑफिसर जांच रिपोर्ट SSP खे पेश करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ वसीर खां। लतीफ़ अपडेट कजो। जी बिल्कुल, शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस वारे मामले में जेको ऑफिसर मुक़रर थियल DSP सिराज लाचारी हुन जेको आहे जांच करे अहिड़ी रिपोर्ट जेका SSP वटि जमा कराई आहे, पुलिस ज़रिए वटां जेका ॼाण मिली आहे उन रिपोर्ट में जणायो आहे त जेके जवाबदार आहिनि असगर लुंड, बरकत लुंड, उहे इन केस में क़त्ल में मुलविस आहिनि। उन सां गॾोगॾु लुंड फैमिली जो जेको मुंशी आहे अब्दुल्ला लुंड, उनखे उन सां गॾु नूर मोहम्मद खान थोरो जो शहबाज़ खान लुंड खे उन्हनि जी साज़िश जो जेको आहे ॼाणायो साज़िश में मुलविस आहिनि। पर उन सां गॾोगॾु MNA ख़ालिद खान लुंड खे हुन क्लियर ॾिनो वियो आहे त उन मनसूबे खे बि ॼाण न आहे, उहो क्लियर आहे। उन सां गॾोगॾु इहा जेका पुलिस जे जेके ज़रियनि वटां आला ऑफिसरनि ज़रिए वटां जेका ॼाण मिली आहे, सिराज लाचारी रिपोर्ट जेका आहे SP वटि जमा कराई आहे। पर उन सां गॾोगॾु इहा बि ॼाण मिले पई त सुभाणे इहा जेका रिपोर्ट आहे अदालत में पेश कई वेंदी। जी वॾी महिरबानी लतीफ़ हिन महिल सां अपडेट करण जे लाइ।